मुमकिन आहे पर कॾहिं मुमकिन आहे विच में थोरो पर्दो आहे, थोरो पर्दो आहे, थोरो पर्दो आहे, एतिरो सन्हड़ो पर्दो आहे जेको नज़र नथो अचे लेकिन ॾाढो सख़्तु पर्दो आहे। उन पर्दे हिजाब जे पर्दे खे जॾहिं थोरो न हटाईंदे पर्दो हटियो पोइ त तूं ई बस इन हिजाब जे पर्दे के ओ हिजाब जो पर्दो केड़ो आ हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे दरबार में अचो। या अली सोना जन्नत जी ॾाढी तड़पा को वज़ीफो तो बुधायो सा शौकीन हो वज़ीफन जा को वज़ीफो तो बुधायो को विरद तो बुधायो। शेर खुदा चवे तो के जन्नत जे ला भी विरद खपन जन्नत बका दुखी गाला सोना दिला पर फरमायो सौलिया दिल पर की सौलिया मुझे सुने हसन हुसैन जी बाबे जी गाल बुध अली केरा अलीयुल मुर्तजा केरा हिकड़ो जुमलो चई थो इते हला अलीयुल मुर्तजा उनके सदबो आ कायनात जे पाकीज़ा औरतुन खा आला 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 पाकीज़ा जात अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जह जहड़ी औरत पाकीज़ा रब भी न बनाया बतूल हिका भी बतूल न है उन पाक बतूल जे चादर जी कीमत रूए जमीन में मौजूद ना है लेकिन उहा अम्मा बतूल जी पाक चादर वरी जुमलो बुध जन्नत जे औरतन जे सरदार जी उहा पाक अम्मा जी पाक चादर जंहिंजी जुतड़ी साफ कंदी आ उनखे अली चइबो आ याद रखी छॾ। उन शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो त जन्नत फ़क़त बिन कदमन ते आ। सोना कीअं पाण फरमायो हिकड़ो नफ्स दे ॿियो जन्नत में इहो पर्दो एतिरो सन्हड़ो थे हिकड़ो कदम पंहिंजे नफ्स ते रख ॿियो कदम तुंहिंजो दूर जन्नत में न डिगा चिल्ला न नंढ कंहिं बजे न हो न खूह जो न पगू न मुकाम कुछ भी न इन दुश्मन सां झेड़ो कर जेको अंदर में विहारियो वेठो है इन भाड़े खे बि थोड़ो मरोटो ॾे जॾहिं हिनखे हीअं मरोटो आयो त साम्हूं त यार बीठो आहे न विच में इहो पर्दो आहे इन पर्दे खे हटा पोइ चओ ओ गुंड खोल दीदार करा मैं आया मुखवे खड़े गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुखवे आया मुखवे खड़े आया मुखवे खड़े आया मुखवे खड़े गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुखवे खड़े चरे खे छेड़े था छॾियो आशिकन जे महफ़िल में थियो छेड़ी थो वञे पोइ ख़बर ई कान थी पवे किथे मिलंदो सवाल मोटा थो कोई थे मिलंदो किथे सुणो चौसुणे जी ॻाल्हि त कयई पर सजण साईं जा दीवाना एतिरो त ॿुधा इहो सुणो मिलंदो किथे मस्जिद में ॻोल्हियां घर में ॻोल्हियां मंदर में ॻोल्हियां मदीने में ॻोल्हियां मके में ॻोल्हियां पनीअ ते ॻोल्हियां नौकरीअ ते ॻोल्हियां जे तूं सजण साईं जे ग़ुलाम खां थो पुछी सजण साईं तोखे बाह मां वठी सिधो सजण साईं जे दरबार में वठी थो हले उन खां थो पुछी ॾे त सोना सच भला तूं ॿुधा त सुणो मिलंदो किथे सचल साईं छा थो चवे हाय महबूब ॻोल्हे ॾिस ओ मन में अला महबूब ॻोल्हे ॾिस हाय मन में अला ओ मन में अला सो तन में अला महबूब ॻोल्हे ॾिस ओ मन में अला महबूब ॻोल्हे ॾिस गौर कर वाहो कारीगर साज़ बनाए ओ वाहो कारीगर साज़ बनाए ओ कुल फयकून जे कुन में अला ओ कुल फयकून जे कुन में अला महबूब ॻोल्हे है दुश्मन में अला महबूब ॻोल्हे बेसबब बाज़ार घुमी
थो बेसबब बाजार घुमी थो तुझो चाह चमन में अला ओ तुझो चाह चमन में अला महबूब गोले बिसुमन में अला महबूब गोले बिस जलसा करे करे थक जियो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मोटिए चवमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम मुझ मुस्तफा उन्हनि ते अज़ाब कोन थींदो जन में तू मौजूद आहीं सुभान अल्लाह अॻियों आयत जो हिस्सो वमा कान अल्लाह मुअज़िबहुम वहुम यस्तगफिरून ओ मुझा महबूबा ऐं जेके रोई दुआऊं घुरंदा आहिनि या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में गए कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मुझो अल्लाह कुरान करीम में फरमा रहे हो जेको मां अल्लाह का गुनाहन जी माफी घुरंदो आ इस्तगफार पढ़ंदो आ मां रब जे शान जे लायक नाहे त उन ते अज़ाब कया पो छाला थो छाला वनी छो तू बेली थी थो बिन जो वठ जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो यार सुखियो हुंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सा मुझे करीम मुस्तफा दरड़ा खोले दिना थे मुझे करीम मुस्तफा सभई मुझा दोस्त अजीज तमाम दरड़ा जेके बंद होया मुझे करीम मुस्तफा सभई खोल राय दिना थे दुआऊं घुरी करे तोखे खोल राय दिना डायरेक्ट डायलिंग तुझी लगी पईया बस रुगी एतरो कर भुलजी न वञ जा दरड़ो खुलियल ज़रूर आ पर खोल रायो कहिया उन पिरीअ खे न विसार जा जने दरड़े मां क्रॉस करे यानी अल्लाह जे रहमत जे तरफ रवा दवा थी त दिल में ख्याल न कजा त मां डायरेक्ट वनी रहो न न चजा ए मुझे करीम मुस्तफा जे निस्बत दामन जो कमाल आ वो महबूब जे दामन में हथ विझण तुझो कम तुझे गुनाहन के मेटण मुझे यार जो कम सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला चो कसरत सां इस्तगफार पढ़ंदासीं चो इंशाअल्लाह ताला कसर हाणे मां मेराज तो खणा ॾिसां थो ॻाल्हि घणी थी हुई बस मूंसां हिकिड़ो बि वाइदो कयो जेका पहिरीं तबलीग कयमि त क़ुरान में रब चयो वला तनाज़उ झेड़ो न कंदासीं वाइदो कजो इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह ताला दिल में न रख दिल में न रख कहिड़ी ख़बर सुभाणे केर जिए मता यार अॼु ई माफ़ करे छॾ उन सुहिणे वटि देर कान्हे का हिकिड़ो इहो वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला जहिड़ा झगड़ा न कंदासीं अफ़ो दरगुज़र खां कमु वठंदासीं हिक ॿिए खे माफ़ कंदासीं नंबर 2 दिलबर ते दुरूद पढ़ी ऐं अल्लाह जे दर में इस्तगफार कसरत सां कंदासीं चओ इंशाअल्लाह ताला हाणे मां महबूब जो मेराज पढ़ां सुभान अल्लाह छा ख्याल महबूब जो मेराज पढ़ा दीवानो तुझे तो दुरूद ताज पढ़ महबूब जो मेराज में मलाह फकीर केॾो न खुश नसीब हुई अॼु सॼो ॾींहुं मेहनत कई थे हे लॻड़ियूं लॻाई थे इन ला न त हे मौत भरींदो पढ़ी त महाराज पर अचे वेहंदो न इन जे ला त हीअ जे सिर ही सेज थो सजाया अन मुंहिंजो पिनी कहन आशिकन जे करे को कदमड़ो खणे त सभिनी जो बेड़ो इंशाअल्लाह सच्ची हो मुझा दोस्त हिकड़े मिनट ला बुधायो अज जे मां घर हो जान तो छा कह निंद्र कया हन जवाब जो निंद्र कया हन ये भी रहमत तो कोन मिलन मिली रहियो न कह जे करे तहां जे करे मिली रहियो न त को असल जी उनन के जन जी सेखारियो मुझा दोस्त लख रहमतों खुदा जो तहां जे मथा हो जन जो भी रहमतों न सजण साईं जे मथा जहे ये तबलीग करे ही वाट कस जारी सुभान अल्लाह अजीजा ने मन अचो तो मुझे महबूब जो मेराज पढ़ो जो सब मोजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वाला सब मोजिज़ा तुझा प्यारा
महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिनो इन समलाइक सारा तुझे कदमन में हन झुकदा जिनो इन समलाइक सारा सच्चा मोजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वारा सच्चा मोजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हम झुकदा जिनो इन समलाइक सारा रब उसन सहे प्यो जिस्म मथा रब उसन सहे प्यो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा रब उसन सहे प्यो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा मां चुमदो वता तुझे इस्म मथा कन कछाव ककर प्या कारा कन छाव ककर प्या कारा महबूब मदीने वारा कन छाव ककर प्या कारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हम झुकदा जिनो इन समलाइक सारा तुझे कदमन में हम झुकदा जिनो इन समलाइक सारा महबूब कादे वयो चौमे राज ते कादे वयो केतरी देर लावयो चोकड़ो भी लुडंदो रहो कड़ो भी लुडंदो रहो पानी भी वहंदो रहो बिस्तरो भी गरम रहो जो जो महबूब मुस्तफा जदे के सहाबी अर्ज कयो पर मुझा दोस्त थोड़ी गाल खैर मुस्तनदाने करे न तो जवा बस इहो काफिया त कड़ो लुडंदो रहो वुज़ू जो पानी बहंदो रहो बिस्तरो गरम रहो मुझो मुस्तफा मेरा जुमाने मोटी आयो अजीजाने मन कुरान जो बटरे आयत हिकड़ी न बटरे आयत पढ़ंदस अंदाजो लगाए जा मुझो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पहली बुनियाद कुरान करीम जी आयत जो थोड़ो हिस्सो अल्लाह फरमा सुब्हानल्लज़ी अस्रा पाक आहे उहा ज़ात जंहिं छा करायो ॻाल्हि छा करायो सैर करायो इन जुमले के समझण जी कोशिश कजा सैर अलग शइ आहे सफ़र अलग शइ आहे सैर अलग शइ आहे सफ़र अलग शइ आहे जॾहिं सफ़र माण्हू कंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टारगेट अॻियां हूंदो आहे इस्लामाबाद मूंखे पहुचणो आहे राति 10 बजे मीटिंग आहे 5 मिंट वेही तकड़ कर ड्राइवर गाॾीअ खे छिके गाॾी पंचर थी वारो कर जल्द कर पहुचणो आहे यानी तमामु ख़्याल अॻियां हूंदो आहे पर जॾहिं माण्हू सैर ते निकिरंदो आहे त चओ मज़े सां घुमंदो तवज्जह कजा मुझे मुस्तफा करीम जो सैर शुरू थियो किथा लैलन मिनल मस्जिदिल हराम मस्जिद हराम का सैर जी इब्तिदा थी इंतहा काथे थी रही है सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना कुरान जो आयत ॿुधंदो वञा मुझे मुस्तफा करीम जे सैर वारे लफ्ज़ के ज़हन में रखजा सैर काथे थियो तो सुम्मदना फतदल्ला अञा करीब थियो केर थियो आशिकन जी ॿई पासा ईदा सुभान अल्लाह छो मदीने वारे यार जे रहमत में दीदा जंहिंजी महबूब जे रहमत में दीदा उन जी ईदा जे चवी तो खुदा महबूब जे करीब थियो तॾहिं बि सुनन जी ईदा जे चवी मुस्तफा यार जे करीब थियो तॾहिं बि आशिकन जी ईद ईदा
गाल इया न है त करीब केर थियो पर गाल इया है त करीब केतिरो थियो गाल इया न है त करीब केर थियो जेकर करीब केर थियो तो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद साह जी रगब पर यार अन्या करीबा तुझे जवाब दे तुझे यार तुझे तवज्जो कजा तुझे केडो भी गुनाहगार खतादार बदकार बेकार रब चवे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां तुझे साहजे रखो तोखे करीब है जेकर गुनाहगार रखे साहजे रखो वधी रब करीबा बुधा त यार जे केतरो करीब हुंदो फर्क कहिड़ो आहे मालिक त सभिनी जे करीब आहे ॾिसो त मालिक जे करीब केर थी रहियो आहे मालिक जे करीब केर थी रहियो आहे रुगी केर न किथे थी रहियो आहे अज़ीज़ान मन इन ॻाल्हि खे थे रखजा अॼु जे दुनिया जो नौजवान मता ज़रे जे बराबर भी ख़याल करे इंसान जॾहिं इंसानी सूरत में मथे वेंदो आहे ऑक्सीजन खत्म थी वेंदी आहे इंसान कीअं बचो ऑक्सीजन खत्म थी वे इंसान मथे कीअं वियो हिकिड़ो अहिड़ो मक़ाम ईंदो आहे जिते बर्फ़ हूंदी आहे हिकिड़ो अहिड़ो मक़ाम ईंदो आहे जिते सिज क़रीब हूंदो आहे जिते लोह बि पिघली पाणी थी वेंदो आहे इंसान कीअं वेंदो आहे हाणे चवी त क़ुरान ॿुधाई चवी त तोवारो को बयान ॿुधाई जीअं चवी तीअं कयां क़ुरान फ़क़ीर अली मुराद फ़क़ीर मुराद क़ुरान अच तोखे क़ुरान ॿुधायां जवाब दे अल्लाह ताला जा बानड़ा हज़रत आदम जॾहिं तैयार थियो त काथे तैयार थियो जवाब ॾियो अल्लाह फरमायो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत रुगी आदम ने उनजी घरवारी कायनात जा पहरा बशर मालिक किथे उन्हनि खे तैयार कयो किथे उन्हनि खे रूह फूके ॿुधाए त आसमाननि खां इन्हनि सभिनी खां लही हेठि आया या कोन आया जेकॾहिं आदम मखलूक जो पहिरो बशर अची सघे थो पर वञी नथो सघे छो त सफ़ीउल्लाह हाणे चओ कंहिं वञण वारे जी ॻाल्हि कर त वरी तोखे क़ुरान ॿुधायां इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउक इलैया जेको चौथे आसमान ते वेठो आहे मुंहिंजो रब क़ुरान में फरमायो न जे लाइ त तुंहिंजे दर्जात खे बुलंद कयो आहे ऐं ईसा तोखे असां बुलंदी अता फरमाई हज़रत ईसा जी चौथे आसमान ते रब क़ुरान में चवे बुलंदी अच ॿिए रब जे नबीअ जो ज़िक्र कयो वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या व रफ़अनाहु मकानन अलिया सुने इदरीस जे लाइ क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे उन जे दर्जात जी बुलंदी थी रही आहे उनखे मक़ाम मिली रहियो आहे यानी अल्लाह ताला दर्जात जी बुलंदी ॾे क़ुरान में ज़िक्र करे कंहिंखे चौथे आसमान ते छहीं आसमान ते बुलंदी दे रब कुरान में जिक्र करे सभिनी अंबिया के अल्लाह बुलंदियों दिनियो हजरत ईसा जी चौथे आसमान ते बुलंदी हुजे मुझे महबूब मुस्तफा जो सुम्मदना फततल्ला ला मकान ते बुलंदी न परस सैर हुजे मकान ते सैरा खुदा जो ला कानती सैरा जंहिंजी लाक़त सैरा तो उनजी बुलंदी छा हूंदी अञा बीह मेराज जो मज़ो मुझे मेराज के बुधी करे दिल के मुझा दोस्त अजीज मोहब्बत में ये हिलाइणो जो फकीर वेठो हिते हुजे दिल मदीनो मदीनो अजीज़ान
जाने मन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना। जरा गौर कर, ए तुझी मोहब्बत, ए तुझो जज्बो, ए तुझो जोश, है तुझो इश्क जेदी मन मुझो करीम आका केर चो मुझो करीम आका अरशन खां मथे आए है अरशन थे चो अरशन खां मथे जन्नतुल मावा खां मथे जन्नतुल मावा खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे जॾहिं मुझो करीम आका मथन खां भी मथे वञी रहियो आहे मथन खां भी मथन खां भी सभिनी खां मथे केर जो सोहो जिब्राइल जो सोनो जिब्राइल इन करे चयो जॾहिं मथन खां भी मथे रहियो आहे जिब्राइल दोस्तीअ में साथ छॾो ये कीअं थो करी जिब्राइल छा चयो जवाब तव्हांजे दिमाग़ में ॿुधायां हुज़ूर फरमाया जिब्राइल हल त जिब्राइल छा चयो हो ॻाल्हायो कोन ॻाल्हायो ओ सोहणा हिकिड़ो फ़क़ीर मुराद पियो दाहो करे मुंग त कंहिंजे वात में बि कोन दिलि नथी चयो त न चओजे चवे थी त ॿोलियो कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है कितनी मंजिले आगे है कितनी मंजिले आगे है खुदा जाने मुस्तफा जाने खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है जो मोहम्मद का खुदा जाने जॾहिं जिब्रील वञी न सघियो पोइ छा पियो करे सदा करना मेरे बस में थी जिब्रील थो चवे सदा करना मेरे बस में थी जो मैंने सदा कर ली वो क्या देंगे मैं क्या लूंगा दुनिया के जो तहां जो छा वने गुलामी त मां थो यार जे गुलामन जी कबूल कया तहां के कहिड़ी तकलीफ आ वो क्या देंगे मैं क्या लूंगा सखी जाने गदा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने पर गाल इते मुकमिल नथी थे गाल इते बीहे नथी इतरी भी मुझा दोस्त अजीज कुछ घड़ियूं लज़्ज़त हासिल कयो मुझे महबूब के चयो चो मलाइकन जे सरदार के चयो नूरी जमायत जे सरदार के मुझे मुस्तफा फरमायो हलिया चवे थो आका गुंजाश निश्ता मुझा महबूब गुंजाश लाए गौर कजा छो गुंजाश लाए जिब्राइल समझी वयो महबूब जे ज़ात के भी पंहिंजे औकात के भी महबूब जे ज़ात के भी समझी वयो जिब्राइल पंहिंजे औकात के भी समझी वयो जिब्राइल के ख़बर आ तमाम मुस्तफा जहिड़ो न या मुस्तफा मुंह जहिड़ो न मथे भी दुस त जलदुस पर जे नालैन जे हेठां रहंदुस त बचंदुस मथे भी दुस त जलदुस हेठ रहंदुस त बचंदुस हेठ ही रहो लेकिन अर्ज़ करे थो आका मथे हलंदुस त जलंदुस हिकिड़े मिंट ला जवाब ॾे जिब्राइल जवाब सही ॾिनो या ग़लति ॾिनो सही है चो तो मलाइको कॾहिं ग़लति चई नथो सघे अञा वधी करे चो मलाइको ग़लति चई नथो सघे छो जो अल्लाह जी नूरानी मखलूक आहे वो मूंखे जवाब ॾे अगर इन जगह ते बिलाल हुजे अगर इन जगह ते
अगर इन जगह ते हजरत बिलाल हुजे हाँ मुझो मुस्तफा चेगा ओ बिलाल जी मुझा आका हलिया मथे बुधा त बिलाल सड़न कोट जे हाँ या कदमन में चंबड़ी पवे हाँ छा करे हैं जो छा करे हैं जो कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा अल्लाह कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा मुझो दिल पर बी शइ आ कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा सुण कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा अल्लाह मुझो दिल पर बी शइ आ सभई सिंगार जी बी हो सब सिंगार जी भी हो पर मुझे सुने जो सिंगार भी शया कहिड़ियूं भेटूं है बड़ा जे कुर्ब में कैदी गुज़ारियो मेरे गुलामी में ओ बड़ा जे कुर्ब जा कैदी गुज़ारियो मेरे गुलामी में कयूं दिल जान जो सौदो अल्लाह कयूं दिल जान हक कयूं दिल जान जो सौदो अल्लाह कयूं दिल जान जो सौदो पर अया वापार दी शया कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा यार कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा पर मुझो दिल पर का बी शया कहिड़ियूं भेटूं टाइम पूरो थी वियो पर ॻाल्हि कोन छॾींदुसि छो त ॻाल्हि कहिड़ी रही आहे अनीस गरीबी रहमतल लिल आलमीन राहतल आशिकीन मुरादल मुश्ताकीन शम्सुल आरिफीन सिराजुस सालिकीन मिसबाहुल मुक़र्रबीन मुहिब्बुल फुक़रा वल ग़ुरबा वल मसाकीन सय्यद सकलैन नबील हरमैन इमामिल क़िबलतैन वसीलतना फिद्दारैन रब्बिल मशरिक़ैन व रब्बिल मग़रिबैन जद्दुल हसन वल हुसैन मौलाना व मौला सकलैन सैयदना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बिन अब्दिल्लाह नूर मिन नूरिल्लाह या अय्युहल मुश्ताक़ून बिनूर जमालिही सल्लु अलैहि व आलिहि व सल्लिमू तस्लीमा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वसीलतना फिद्दारैन रुगी तो जो साजो ना है पर मलाइकन जो भी आ तो इते जवाब रे जंजो नालो मलाइका उहे कहजे हुक्म जा पाबंद हन जवाब दे अल्लाह जे हुक्म जा पाबंद जेके मलाइक हन अल्लाह जे हुक्म जा पाबंद हन अल्लाह जे हुक्म खां सवा कुछ भी छो न कंदा हन जॾहिं हिकिड़ो नंढड़े में नंढड़ो मलाइक भी अल्लाह जे हुक्म खां सवा कुछ नथो करे पोइ ॿुधाए त जेको मलाइकन जो सरदार आहे उहो कंहिंजे हुक्म सां कंदो हूंदो सोच पंहिंजे नसीबनि खे सोच पंहिंजे नसीबनि खे जॾहिं मुझे करीम मुस्तफ़ा पुछो ऐ जिब्रील जी आका भला जे हलो नाली नथो सघी को कमड़ो हुजे त ॿुधा त करीम आका जे दरबार में तवज्जो करीम आका जे दरबार में जिब्रील मलाइकन जो सरदार चई सके तो हस्बी अल्लाह आका
तवाजी वडी मेहरबानी मुझे ला मुझो रबुई काफिया। जिब्राइल न चयो पर कह चयो आया गाल चढ़ी त बुधी वन। जिब्राइल त न चयो कीअं चवे चवण वारो छंदेस त चवे लेकिन जिब्राइल के कह चयो चो जॾहिं हज़रत सुने इब्राहिम खलीलुल्लाह के नमरूद आड़ा हमें मंजनीक में वेहारे ऐं हीअं उछलायो। सुनो इब्राहिम बाहि जे तरफ़ अची रहियो आ। जिब्रील विच में पहुची वियो। ओ सुना खलील बाहि ॾाढी ख़तरनाक आ। जिब्रील ग़ुलामीअ लाइ हाज़िर आ। सोना को हुक्म हुजई त हुक्म कर। ऐ जिब्रील तोखे कहिड़ी ख़बर जेको ॾिसण में खलील आ उन जे चेहरे में को नूर ॿियो उन महबूब जे जद्दे अमजद ॾाॾे इब्राहिम खलीलुल्लाह चयो ऐ जिब्रील आशिकन जे रस्ते मां निकिरी वञ। आशिकन जे रस्ते मां निकिरी वञ। तूं केरु थींदो है मां खलील खे ॿुधाइण वारो त बाहि हेठि वधी आ। तुंहिंजे नज़र में बाहि वॾी आ मुंहिंजे नज़र में यार जी रज़ा वॾी आ। तूं बाहि खे ॾिसी करे परेशान थी मूंखे ॿुधाई तो त हेॾी वॾी बाहि आ पर मां खलील पंहिंजे यार जे रज़ा खे ॾिसी थो चवां त कुझु बि न आहे। मुंहिंजा दोस्त जवाब जिब्रील खे मिली चुको हुयो। अॼु जिब्रील खे बि मौक़ियो हुयो महबूबन खे साईं सोहणा चई सघे पियो हाकिम अली शाह त महबूब तव्हांजे ॾाॾे बि मूंखां मदद कान वरिती हुई लिहाज़ा मूंखे बि ज़रूरत कान्हे। पर जिब्रील खे ख़बर आ जिब्रील के खबरा जे कयामत ताईं बचणो आ यार जी गुलामी करनी आ। जिब्रील कंहिंजो इंतजार कयो चो अल्लाह जे हुक्म जो। अल्लाह हुक्म फरमाइस ऐ जिब्रील चो त जिब्रील पंहिंजे तरफ़ कान चयो मुंहिंजा महबूब ॿियो कुझु बि न खपे बस मूंखे इजाज़त वठी अचिजां दिल पर मूंखे इजाज़त वठी ॾियो। क़यामत जो ॾींहुं हुजे नफ़्सा नफ़्सी जो आलम हुजे तौबा लगी पई हुजे सिज नेज़े जे बराबर हुजे जन्नत ऐं जहन्नम तैयार हुजे विच में पुलसरात तैयार हुजे होॾो जहन्नम जी बाहि टांडा ॾेई अड़ा करे वेठी हुजे होॾो जन्नत जूं हूरूं टहक ॾींदियूं हुजनि उन तो पुलसरात तो गुज़रणो हुजे बार खां सनी हुजे तलवार खां तिखी हुजे या रसूल अल्लाह ईअं चई सघे पियो या रसूल अल्लाह मां पर विछायां तुंहिंजी बचड़ी गुज़र करे इए कोन ची महबूब पर विछाया तुझा बचड़ा गुज़र कन इए कोन ची या रसूल अल्लाह मां परड़ा विछाया इहे टगर जे गोठ में वेठल पटड़े ते अज मिट नहाना पैर मुझे मथा खणी जन्नत में हलिया है ईमान वारा जरा गौर कर पंहिंजे इज्जत जे मथा रब तोखे केतिरी इज्जत ॾिनी आहे कंहिंजे करे चो 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 ईअं कोन अॼु तार मां टेड़ो करियो हाय मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया सुना तुझे न त छा बिलाल छा करम बहुबा सखी तुझी सखा छा बिलाल छा करम बहुबा सखी तुझी सखा बहुआ सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे को झड़न ते करम थर कहजे करे चो मुस्तफा मीर जे करे गुना
गुनाहन वारन जा गुनाह बख्शजन कहजे करे छो महबूब मुस्तफा जे करे अजीजान मन जिब्रील नगड़ी गाल कान कया पर इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह करोड़े रहमतों अल्लाह जो हुजन हिन सुनन जे सुने जुबान इमाम जे मथा पाण फरमाइन था है जिब्रील तू भली पर विछा पर मुझो महबूब दीवाना जब जन्नत से दीवाना जब पुल सिरात से गुजरे जिब्रील की परू को खबर तक न हो यानी महबूब दीवानो तू जो दीदार करे ये गुलामी विदो जो जिब्रील जे परन खे खबर न पौंदी दीवानो जन्नत में की अजीज दोस्तों अल्लाह ताला जे दरबार में जिब्रील अल्लाह जे हुक्म के मनी दे मुझे मुस्तफा करीम जी मद अर्श मथे कबूल करे कायनात में बुधायो तो मां जेको अर्शन को मथे बैठो हां नूरानी जमात जो सरदार हां क़यामत जे मुझो बेड़ो तरियो जरूर पर तरियो महबूब जी मदद जे करे मुझे मुस्तफा करीम जे मदद जे करे अन्या ते एक बियो जुमलो चईबो फकीर उथे जवाब दे मुझे करीम मुस्तफा जिब्राइल खे छा फरमायत ऐ जिब्राइल को कम अथई त बुधा ऐं इहो ऐलान केर कंदो आहे जो जेको बादशाह हूंदो आहे छो त सवाली को भी सवाल करे सके थो मुझे महबूब मुस्तफा जे शान का कुर्बान वञ दिल ठारे ही जुमलो ॿुधी वञ त मुझे मुस्तफा जी रुगी फर्श ते न रुगी अर्श ते न सिदरा ते न लामकान ते भी मुझे रब पंहिंजे महबूब के बादशाही अता करे छॾी आहे ओ मुझा महबूब मुस्तफा फर्श ते त ऐलान कई आयशा जेको घुरो थई सो घुर खदीजा जेको घुरो थई सो घुर गुलामन के चई जेको घुरो थो सो घुरो पर मुझा हबीब अर्शन खां मथे हली करे सिदरा खां मथे बीही करे नूरानी मलाइकन जे सरदार खे भी ऐलान कर त दुनिया के खबर पवे त मो पाक रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब रहमतुल लिल आलमीन खे रुगी फर्शन जो मालिक न बनायो पर अर्शन ते भी मुख्तार कुल बनाए छड़ियो अल्लाह जे दरबार में सवाल करिया अल्लाह को भला महबूब कदे अर्शन दे कदे फर्शन दे कदे दाई हलीमा जो बकरियों बेचारे मौला कदे की रब चो तो रब तो जवे आए बेवकूफ केडा अजीब सवाल तो करी मां अल्लाह पांजे महबूब के मां अल्लाह पांजे महबूब के दाई हलीमा जे कुंभे में इन ला मोकलियो त मुझे महबूब के को खुदा न समझे मां पांजे महबूब के बकरिन सा इन करे मोकलियो त मुझे यार के को खुदा न समझे उन जे भेड़ शीमा का पूछी दरसो महबूब भी तो बकरिन सा हो पर राजन के रंग की लाइंदो हो खदीजतुल कुबरा के मुर्स कर दिनुम इनला त को खुदा न समझे आयशा के मुर्स कर दिनुम इनला त को खुदा न समझे अब फातिमा ज़हरा के बाबो कर दिनुम ज़ैनब कलसूम रुकैया के बाबो कर दिनुम इनला त को खुदा न समझे हसन हुसैन के नानो कर दिनुम इनला त को खुदा न समझे मक्के जे मकान में पैदा कयुम इनला त को खुदा न समझे मौला ला मकान ते रब चे ला मकान ते इन करे घुराए में त फर्श ते को खुदा न समझे हबीब अल्लाह मकान ते हलिया त को तो के पाण जहड़ो भी न समझे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे महबूब जी जात मेराज जी रात अल्लाह जे दरबार में जिब्राइल खे त कुर्ब करे रंग लाता पर छा तो असा के कोन लाता जवाब दे चो मुझे मुस्तफा तो असा जे केड़ो तोहफो आदो हो ए ईमान वारा खुदा जे वास्ते ही जुमला गौर सा बुध जा मदीने मारवी तस्बीह मिलंदी थे टोपी मिलंदी थे लिखियो पे होदो मेड इन चाइना पर बिस्मिल्लाह करे जी मिलंदी थे की बिस्मिल्लाह अदा चुमदा हो या ना हालांकि लिखियो होदो मेड इन चाइना पर पो होदो चुमी होदो दा चुमो कहे पूछो छो तो चुमी ए त चाइना जिया की चाइना बेना सा मुझे छा आई तो मुझे यार इहो सच्चा हथ खण जो सभिनी जी दिली ये चवे थी जेके मदीने जी शय मिले त पो हाणे ईमानदारी सा जवाब दे मदीने मऊ रुगी शय चाइना जी घुमरो करे अचे त तू अखन ते रखी चुमियो दी पर मुजो महबूब मदीने जो ताजदार जेका रब्बे जुल जलाल को तोहफो वठी नमाज तो दे खणी अचे ओहा तुझे अखन जो ठार आहे या ना
खुदा जे वास्ते ईमानदारी सां ॿुधाए ॿाहूं थो ॿुधे खुदा जे महबूब जो कसम थो ॾिए निमाज़ सां प्यार कर निमाज़ मुझे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार थई निमाज़ उहा थई जेका तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन खणी अचण वारो रहमतल लिल आलमीन तो वटि रुॻी निमाज़ थी न पहुती आहे ओ ख़ुदा जा बाना इहो ई त राज़ सम्झ आहे त निमाज़ पर तो वटि रुॻी निमाज़ थी न पहुती आहे तो वटि सूरत निमाज़ जी हक़ीक़त में यार जो मेराज थी पहुती आहे तू निमाज़ के रुगी निमाज़ न समझ छो तो मुझे मुस्तफ़ा ऐलान कयो अस्सलातु मेराजुल मोमिनीन दीवानो जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे त यार जे जनवन जो चो यार जे जनवन जो दीदार कंदो आहे तुंहिंजे असांजे ज़हन में ख़्याल आयो त निमाज़ूं त पढ़ी पढ़ी अछी ॾाढी थी वई कॾहिं जलवा त कोन थिया किथां थियनि तूं बीठो निमाज़ में ई चारी ॻोठ जूं ॿकरियूं बीठो निमाज़ में हई ऐं होड़ा थ्रेशर ते बोरियूं पे थो गणी बीठो निमाज़ में हई दुकान तां सौदो था पिया वठो हाणे ते निमाज़ ते बी जे वापार इहे कबा त पोइ महराज इहो ई थींदो जिथे तुंहिंजी दिलि आहे उतां जो महराज या सची ॻाल्हि कोन्हे ईमानदारी सां ॿुधा दुकान ते 5 ग्राहक छॾे ज़ाहिद चलो अचे निमाज़ में बीठो हूंदो हिकिड़े मिंट लाइ जे दुकान सां प्यार थिए त ख़्यालु ईंदुसि अलाए ग्राहक विया अलाए वेठा सच चई यार रुसे तरसण दे भला मां पंहिंजी ॻाल्हि कयां यार ज़ाहिद मथां नाराज़ थी वञे था मुंहिंजा दोस्तो इहा हक़ीक़त आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे ख़्याल उन जो ईंदो आहे हा हिकु दफ़ो तूं निमाज़ में बीहण खां पहिरीं इहो ख़्याल करे बीह अॼु निमाज़ न अॼु यार जे जलवन जे दीदार लाइ थो बीहां इहा नियत करे बीह लतीफ़ सरकार जे हिन शेर वांगुरु त जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे अदा ता नागे निमाज़ जा जा पसी पाण खे ता नागे निमाज़ हे सभई बिना इसाज़त पो तकबीर चलो जा जा पसी पाण खे अल्लाह ता नागे सुजूद जा जा पसी पाण खे ता नाहे सुजूद विञाए ही वजूद तिहा पो तकबीर चो जॾहिं वजूद खे ख़त्म करे अतकार ॾे दिलियार ॾे तूं ही तूं मिलाए हे जेको यार तोखे विर्द रसियो आहे उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे खाईंदे पीअंदे फ़क़ति हिकिड़ो ख़्याल हुजे न ज़मीन न आसमान न ही न हू फ़क़ति हुन यार जी ज़ात दिल मां आवाज़ अचे अल्लाह 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 मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रख काबे ॾे मुहड़ सभु को कंदो आहे निमाज़ पढ़ंदो आहे उन्हनि जी निमाज़ ज़रूर थींदी आहे पर मेराज कोन थींदो आहे काबे ॾे मुहड़ करण सां निमाज़ थींदी आहे मेराज कोन थींदो आहे हा थींदो कीअं मुहड़ तुंहिंजी काबे ॾे हुजे चहिरो तुंहिंजो काबे ॾे हुजे दिलि तुंहिंजी मदीने ॾे हुजे पोइ ॾिस त मेराज कीअं थो थिए छो त काबे वारे खां मदीने वारो मेराज वठी आयो हिन दिलि खे यार जे हुज़ूर में हाज़िर करे पंहिंजे दिलि खे करीम मुस्तफ़ा जे दरबार में पहुचाए पहुचो मोहतरफ़ काबतुल्लाह शरीफ ईअं चई जेॾी हू पिण कोन्हे हिनरी हू पिण कोन्हे हिनरी हीअ न हुना धार हू पिण कोन्हे हिनरी हीअ न हुना धार
अल इंसानु सिर्रियुन व अना सिर्रुहु ई परोड़ जु पचार कंदावा तुम्हारा आलिम आरिफ अहड़ी तासुरगी हिन दिल जो कनेक्शन मिला दिल जो कनेक्शन मिला जॾहिं दिल जो कनेक्शन मिली कसम अकेला ही तोरे ओ दिल पिता इश्क दरम दिल पिता इश्क दरम सा दिल मस्त मस्त हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद है दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता 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 इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद मस्ती दे विच मोहब जो मिलिया मस्ती दे विच मोहब जो मिलिया मस्ती दे विच मोहब जो मिलिया हस्ती होद हराम अल्लाह हस्ती होद हराम मालिक हस्ती होद हराम जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद सदाई खुश हो जो सदाई खुश हो जो आबाद हो जो खुदा करे शला कोसो वाह न लगता तमजे बचन रखे गुमो जो रब सलामत रखे मोहम्मद बल्ला सलामत हुजन के बाबू इब्राहिम खुश थी दोनों कबर दाज मिलंदा उनसे रुगी उनखे न जेके वेठा हम हड़ी के गंज मिली जो महबूब जे सजी उम्मत ला दुआ जो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाय हाय मुझा उम्मती जदे कब्रन में वींदा त गुनाहन जा अंबार खणी वींदा पर जदे क़यामत जदे उथंदा त ये साफ लगा साहबा के या रसूल अल्लाह नमाज़ू पढ़ंदा कब्र में इबादतों कंदा उते भी नेकीअ जी इजाजत होंदी मुझे मुस्तफा फरमायो ओहे त कोन कंदा पर पोया मुझा दीवाना जो वेठान ओहे जो दुआन जो लोलियो लायो सुभान अल्लाह मुझा दोस्त नमाज पढ़दो ही न कदे तवज्जो कदो कर नमाज जे फाइनल में छतो दो ही रब्बी जहली मुकी मसला व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब पंहिंजे लाइ रब दुआ क़बूल न क़बूल मर्ज़ी जो मालिक पर बेला झट क़बूल कंदो याद रखी छन इहा नमाज एडी बरकत वारी आ अबे अम्मा जो हक अदा थी वियो औलाद जो हक अदा थी वियो हुजूर जे सजी उम्मत जो हक अदा थी वियो एकड़े मिंट ला जवाब दे आशिरा जे पर बेअमल बेकार गुनाहगार भला उन जी रब दुआ भले न क़बूले पर यार हेडी जमात को त अहले दिल भी होंदो भला मुखे चवण दे मुझे सजण साईं जी रब दुआ को न कबूल कंदो से मशहूर वाले साईं जी रब दुआ कबूल को न कंदो छा साईं पीर मिठा साईं जी रब दुआ कबूल को न कंदो छा दिलबर साईं जी रब दुआ कबूल न कंदो छा मुझा दोस्त जंहिंजा नाला जेके भी कायनात जे अंदर मुझे रब्बुल आलमीन जा नेक सालिह बानड़ा हन भला असां गुनाहगारन जी न रब उन्हन जी त दुआ कबूल कंदो न पर एॾे गौर सां ॿुध ये हदीस मुझे आका करीम फरमायो रब रोजी नहीं रहियो आ रब गाला रब रोजी नहीं रहियो आ कंहिंजे करे कमज़ोरन ज़ईफ़न जे करे अज जन के तू असा कुछ न था समझो न पोड़ो आ बेकार हिया जेके न कमज़ोर हन ज़ईफ़ हन बेसहारा हन मुझो रब उन्हनि जो सहारा याद रखी छे कमजोर के कमजोर न समझंदो कर जने कमजोरन ऐ ज़ईफ़न जे करे रब दुनिया के रोज़ी नहीं रहियो आ को जेड़ा ही तेड़ा उन जे महबूब जा गुलाम तायो बियो कुछ बनाए पर इहा त पक्का न तो पीरीअ दे कलमो पढ़ियो तो इंशाअल्लाह ताला मांदी थी न मारुई तो जो अल्लाह जो आहे सवन बरहन जा दुखड़ा
एक लहज़े मंझ लाहे उहो ही मालिक आहे जेको माग पहुचाई बीमार हुई मायूस न थी। बस इहो हिकिड़ो जुमलो यादि कर, मायूस गुनाहन जे करे मायूस न थी, गुनाहन जे करे मायूस न थी, ऐं वरी तौबा करण में देर न कर। बस इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह कदो तो बेड़ो पार थी विदो। अल्लाह ताला मुझो चवण तवाजो बुधण कबूल फरमाए। दिल तमाम हिते दीवाना वेठा हो, हर फकीर जी दिल चौंदी ही नात थे। मां तो खुद हाणे पांजे पीरी सजण साईं जो गुलाम मुझी दिल कान चौंदी हूंदी त मां पांजे मुर्शिद करीम जी नात हर मौलवी जिथे हुंदो आ वो जरूर पांजे उनके हक आ पांजे मुर्शिद जा गुण गाए। छो न गाए, न गाए त बेनीम को सनबो नीमक हलाल थींदो ई तरे जरे पांजे मुर्शिद जा गुण गाए न। मुझा दोस्त पर रात जो हिस्सो घणो गुजरी चुको आ, 11:30 थी चुका हन, 11:30 थी चुका हन। 11 बजे मुखे बस करनी ही, सुबह जो मुखे ड्यूटी ते वञणो आ। हाणे 5 मिंटन जे लाइ हिकड़ी शे जेका तव्हां सभई गॾिजी चओ मां हो हेठियां ॿुधायो सभिनी जो छा ख़्याल आहे? बाबू बजे शान में मरकज़ हाँ ये राय हिते कान बीहंदी, इन करे राय खे वठूं कोन था। फैसलो थी हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ो त मां बस वो जीजल अमड़ जी हिकिड़ी नात सुभान अल्लाह। ठीक आहे हाय जीजल जहिड़ो मित्र ॿियो कोन आहे, जीजल जहिड़ो मित्र ॿियो कोन आहे। चओ अबो भी अबो आ, अबो भी अबो आ, पर माओ माओ आगे, पर माओ माओ आगे। जीजल जहिड़ो मित्र ॿियो कोन आहे। पीघे में सुम्हारे ॾिनई लाइला झुलोलियो, झोलीअ में सुम्हारे ॾिनई लाइला झुलोलियो। चौपीघे में सुम्हारे सेखारिया ई बोलियो, पंहिंजे बचन खे, पंहिंजे बचन खे थी चाहत मचाहे। फकीर लकी चाहत मचाहे। जीजल जहिड़ो मित्र ॿियो कोन आहे। फकीर अरबाब समा जीजल जहिड़ो मित्र ॿियो कोन आहे। से हाकिम अली शाह आखिरी मिसरो ताते निपाए वॾड़ो कयाई, ताते निपाए वॾड़ो कयाई। आबिद अब्दुल हफीज़ ॾई सुख बचन खे ॾुखड़ा ॾिठाई, ॾई सुख बचन खे ॾुखड़ा ॾिठाई। चो वॻा बेस तन ला, वॻा बेस तन ला, बेचारी पैथी ॾा जठा खे, अमड़ ॾा जठा खे। जीजल जहिड़ो मित्र ॿियो कोन आहे।
सोनी अम्मा जहड़ो मिठो बियो को न कहे फकीर जा भला पहले अखी फेरा ए दिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अखे फेरा ए ॾिसो यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो हक बारी जमाइत आयो हक बारी जमाइत आयो चओ हक बारी जमाइत आयो असां यारनि धड़कानायो चओ हक बारी जमाइत आयो हक बारी जमाइत आयो असां यारनि धड़कानायो यारियां वारो नंगर खीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अखे फेरा ए ॾिसो यार पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो हाणे पछाड़ी में पंहिंजे यार जी आए न कहे अमीर जा न कहे वज़ीर जा असां न कहे अमीर जा न कहे वज़ीर जा असीं मुरीद सुणे सजण पीर जा न कहे वज़ीर जा न कहे अमीर जा असीं गुलाम आयो सजण साईं पीर जा न कहे वज़ीर जा खणी नेड़ जॾहिं सुणो निहारी दो आगे आशिकन जे दिलनि खे जियारी दो आगे खणी नेड़ सुणो सजण साईं निहारी दो आगे आशिकन जे दिलनि खे जियारी दो आगे इस मौजन में सदा ए फकीर हले अदा मौजन में सदा फकीर ॾिस अदा मिली निगाह जो जन खे वियो ख़ैर न कहे अमीर जा भला भागर भगया हिन ताहिरी फकीर जा हथड़ा नसीब थिया थस सुणे सजण साईं पीर जा भला भागर भगया हिन ताहिरी फकीर जा हथड़ा नसीब थिया थस सुणे सजण पीर जा हाणे मौजू करे ॾिसी दुनिया ठरे हाणे मौजू करे ॾिसी दुनिया चवे छा थी दुनिया चवे ॾिसो राज पर मथां ही कुर्ब पीर जा न कहे अमीर जा न कहे वज़ीर जा असीं मुरीद आहियूं दस्तगीर जा सदे ॾिस यार तूं ऐं दिल सां पुकार तूं सदे ॾिस यार तूं ऐं दिल सां पुकार तूं पहुची वेंदो पलक में पीरनि जो पीर न कहे वज़ीर जा
मुस्तफ़ा जाने रहमत